पतंग ऐं तेरूं पतंग मौला करे वरी भेल वसन गाह पतंग ऐं तेरूं पतंग मौला करे वरी भेल वसन हर काठे ऐं कारूं घर ते बादल कारा 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 नाज़रीन जी त सॼी सिंध जी शिरादकोट में एकता ॾियारो तमाम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। प्रेस क्लब खां वठी शिरादकोट जे कोटुमोड़ी मेन चौक ते रैली जी सूरत में अची करे क़ौमी बदी जो सबूत ॾिनो ऐं उन रैली में सभई माण्हुनि शिरकत कई। हर क़ौम जे माण्हुनि रैली में अची करे शरीक थिया। बक्सी बिरादरी, कंबो बिरादरी, मरखंड बिरादरी, सीलरा बिरादरी, भट्टी बिरादरी, खरल बिरादरी, बिरोही बिरादरी, मीरजत बिरादरी, मंगणार बिरादरी, मीरानी बिरादरी, शेख बिरादरी शहर जे मौजूद शख़्सनि में शिरकत कई ऐं रैली जे माण्हुनि क़ौमी ॾींहं जे ख़ुशी वारे मौक़े ते गाना झुमरनि जी रुख़सत कई। सरदार अली जरवार, अब्दुल हमीद कंबो, मुमताज मीरानी, अदनान भट्टी, सिंध जो मशहूर शाइर, सिंध अदबी संगत सां लाॻापियल मीर मोहब्बत मीर मुश्ताक मरखंड, अब्दुल्ला मक्सी, हुबदार मीरजत, मौलाना आबिद जान ऐं ॿिया मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं अॼु तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं अॼु जो ॾींहुं असां लाइ ईद वांगुरु आहे ऐं वॾे ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असां दुनिया जे हर सिंधी खे हिकु पैगाम ॾियण था चाहियूं त हिन ॾींहं ते सभई सिंधी पाण में गॾु थी करे बदी जो सबूत ॾियनि। कैमरामैन आमिर अली सां गॾु सरदार अली मरखंड, सोनी सिंध न्यूज़, शहदादकोट।